बड़े आवाज़ सुभान अल्लाह सब हुजूर जा उम्मती बुजुर्गन जा मुरीद की हज़रत गौसे आज़म जा मुरीद चो सुभान अल्लाह देखो मने दो वरी आवाज़ सां हथ ॿधे खणी सुभान अल्लाह चओ यारही बारही जन्नतों जी कैया रिज़्क़ में बरकत तन खे पैया सुभान अल्लाह यारी बारी जन्नतों जी कैया रिज़्क़ में बरकत तन खे पैया अरे हाँ जोड़ा हे लाडा होना आइंदा थींदा छोना अमीर तालिब मामू जो मुर्शिद तो दुनिया जरा दर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर तालिब मामू जो मुर्शिद तो जॾहिं हुज़ूर मेराज तां वापसि पिया आया हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो जिब्रील खे जिब्रील हेठि वेंदुसि मके वारनि खे ॿुधाईंदुसि राति मेराज करे आयो आहियां बैतुल मक़दस बि वियो आहियां मथे ख़ुदा जो दीदार करे मोटी आयो आहियां मके वारा तो हुअं ई मञी कोन्ह था मञण वारे जो थोरो तइदाद अक्सरियत मञे ई कोन थी सचो मूंखे न बि कोन थी सम्झे मेराज जी ॻाल्हि कंदुसि या किथां मञींदा हज़रत जी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह ॿिया भली न मञनि पर अबू बकर सिद्दीक़ ज़रूर मञींदो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ मञो धन चइनि यारनि खे जेको मञे थो त मथे खणी सुभान अल्लाह चओ असां या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी आहियूं चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ असीं या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी आहियूं ऐं सुन्नी हुजूर जे हर निस्बत सां मुहबत कंदो आहे हुजूर जा असहाब असां उन्हनि सां बि मुहबत कयूं रसूलुल्लाह जी आल बैत सां उन्हनि सां बि मुहबत कंदो नाराज़ नथा थियो न सुभान अल्लाह ना चओ सवेर नात खाननि नात पे पढ़ी नारे तहक़ीक़ लॻायूं भली ॻाल्हि सॼो मुल्क पढ़ियूं मनक़बतूं ॿियूं बि पढ़ियूं गौसे आज़म जी असांजी अखियुनि ते मौलानी जी अखियुनि जी ठार पर यादि रखो नात खानो जॾहिं पढ़ो त पोइ ॿियनि मनक़बतुनि सां गॾु हुज़ूर जे चइनी यारनि जी मनक़बत पढ़ो अबू बकर सिद्दीक़ जी सदाकत बि ॿुधायो उमर जी अदालत बि बयान कयो उस्मान जी सखावत बि बयान कयो हज़रत मौलानी जी शुजाअत भी बयान कयो हसनैन करीमे जी शहादत भी बयान कयो ऐं हर हिक खे पैगाम ॾियो त न असां ख़ारिजी आहियूं न असां राफ़िज़ी आहियूं न असां तफ़सीली आहियूं असांजो अक़ीदो उहो आहे जेको असांजे मुर्शिद गौसे आज़म जो अक़ीदो आहे महबूब सुभानी जो अक़ीदो आहे पहिरें नंबर ते फ़ज़ीलत शान हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो आहे ॿिए नंबर ते फ़ज़ीलत शान अमीर उमर जो आहे टे नंबर ते फ़ज़ीलत शान हज़रत उस्मान जो आहे छठे नंबर ते फ़ज़ीलत शान हज़रत मौला अली जो आहे जेको गौसे आज़म जो अक़ीदो उहो असांजो अक़ीदो जेको मुरीद सदाए थो हुन जो अक़ीदो इहो हुअणु घुरिजे जंहिंजो अक़ीदो इहो आहे लख भेरा चवे मां गौसे आज़म जो मुरीद आहियां उहो मुरीद न थी सघंदो गौसे आज़म जो मुरीद उहो थींदो जंहिंजो अक़ीदो खुली दुनिया खे ॿुधायो असां सुन्नी आहियूं या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी आहियूं असां हुजूर जे पाक घर वारनि जो अदब करण वारा आहियूं हुजूर जे हर सहाबी जो अदब करण वारा आहियूं मुस्तफ़ा जे अहल बैत सां मोहबत करण वारा जंहिंजो पंजतन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारैया खुली वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सुनियो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ जंहिंजो पंज तन पाक सां प्यारो ना
जेको मनींदो चारई यारना तुझे कलमे जो एतबारो ना तन्ने तड़ियल खां असी धारा आयो असी है दर्जा बुदारा आयो कंदा आले नबी सा प्यारो आयो असी है दर्जा असी पिट को मातम को न कयूं असी झंडन अगियां को न झुगो असी कारा कपड़ा को न ढक्यो असी कारा कपड़ा को न ढक्यो कंदा मस्जिद सां असी प्यारो आयो असी है दर्जा चौधार आयो कंदा आले नबी असा प्यारो आयो असी है दर्जा वरी आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चो अञा चो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हर साहबी खे मञण वारा चो सुभान अल्लाह हर अहल बैत जो अदब करण वारा चो सुभान अल्लाह गौसे आज़म जे सिलसिले ते हलण वारा चो सुभान अल्लाह गौसल आलमीन खे मञण वारा शाह नक्शबंद खे मञण वारा इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फैसानी जे अक़ीदे ते हलण वारा इमाम अहमद रज़ा फाज़िले बरेलवी जे अक़ीदे ते हलण वारा हज़रत गौसल आलमीन जे मुजादा मसलक ते हलण वारा भरतूनी शरीफ दरगाह जे मसलक ते हलण वारा हज़रत रोज़े धनी रहबर जे मसलक ते हलण वारा अल्लाह जे हर वली जे मसलक ते हलण वारा दाता लाहौरी जे अक़ीदे ते हलण वारा अवां जंहिं बि सुन्नी बुजुर्ग खे खणंदो को सुन्नी बुजुर्ग उहो हूंदो जेको तव्हांखे हुज़ूर जे आल सां बि मुहबत कंदड़ मिलंदो त रसूलुल्लाह जे असहाबनि सां बि मुहबत चिच बिच जेका बि कंदा आहिनि माण्हू उहा ॻाल्हि छॾे ॾियो अल्लाह जे वली सां जेका अक़ीदत आहे अवां जंहिं बि दरगाह सां मुतालिक़ आहियो दरगाह मुबारक रहमतपुर शरीफ़ सां दरगाह मशहूरी शरीफ़ सां दरगाह कंबर शरीफ़ सां जंहिं बि अल्लाह जे वलीअ जे आस्थाने सां आहियो अक़ीदत पंहिंजी मज़बूत रखो ईमान पंहिंजो खुलियल हुजे हक़ीक़ो वाज़िह हुजे लिकण जी का ज़रूरत ई न आहे लिके छुपे उहो जंहिंजो मज़हब कूड़ो हुजे लिके उहो जंहिंजो मसलो कूड़ो हुजे जंहिंजो मसलो सचो आहे मज़हब सचो हक़ आहे उनखे लिकण जी ज़रूरत ई न आहे असां सही सिधी ॻाल्हि चऊं था असां या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान असां सुन्नी आहियूं असां अहले सुन्नत जे मथां हलण वारा आहियूं असांजो वहाबियत सां ताल्लुक़ न आहे देवबंदीअ सां ताल्लुक़ न आहे शिया सां ताल्लुक़ न आहे राफ़िज़ीअ सां ताल्लुक़ न आहे ख़ारिजियत सां ताल्लुक़ न आहे जेके तफ़सीली हल ख़लीफ़नि जी जेका तरतीब आहे नथा मञनि तफ़सीली हल तफ़सीली शियनि सां असांजो वास्तो कोन्हे जेको दाता गंज बख़्श अली हजवेरी लिखियो असांजो अक़ीदो हो जेको महबूब सुभाणे गुनियत तालिबीन में फरमायो हर सुन्नीअ जो अक़ीदो ला